बुशरा बीबी जा सऊदी अरब ते लगायल इल्जाम अफ़सोसनाक आहिनि। बुशरा बीबी पीटीआई जे बुलंदड़ सियासी बेड़ी बचाइण लाइ दोस्त मुल्कनि ते इल्जाम लगायो। पीटीआई में वेठल औरतुनि विच में झेड़ो हली रहियो आहे। विरासत जी बेड़ में 3 औरतूं हिक तरफ़ ऐं बुशरा बीबी ॿिए तरफ़ आहे। भाॼाई ऐं ॾेराणियुनि विच में सियासी छिकताड़ हली रही आहे। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ जी इस्लामाबाद में कॉन्फ्रेंस। ख्वाजा आसिफ चयो त 24 नवंबर ते ॾिनल एहतजाज वारी तारीख़ दरअसल वफ़ाक़ ते 3 भेरो चढ़ाई जी तारीख़ आहे। बुशरा बीबी जे बयान ते रिटायर जनरल बाजवा खे पाण तहदीद करणु घुर्जे। कुझु ॾींहं अॻु पीटीआई बानी चयो त इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं कंदासीं। काल वारी बयान ॾिनो त संदन सियासतदाननि सां राब्ता आहिनि। हुकूमत जूं पीटीआई सां के बि ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। अदालत जे फ़ैसिले ते अमल कयो वेंदो। केपीए बलूचिस्तान के मुख्तलिफ इलाक़नि में सिक्योरिटी फोर्सेस जा धार ऑपरेशन 3 ख़ारिजीन समेत 7 दहशतगर्द मारिजी विया। ISP जो चवणु आहे त ॻुझे इतला ते सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कया। फायरिंग जी ॾेवट में 3 ख़ारिजीन समेत 7 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। सदर ऐं वज़ीर आज़म ख़ारिजीन ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते नौजवाननि खे शाबाशी ॾिनी। रावलपिंडी की एहतसाब अदालत 190 मिलियन पाउंड करप्शन केस में पीटीआई बानी की घरवारी बुशरा बीबी जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी फौरन जारी करे छॾिया। अडियाला जेल रावलपिंडी में 190 मिलियन पाउंड करप्शन केस की ॿुधणी थी। एहतसाब अदालत के जज मुस्तसल ख़ैर हाज़िरी ते बुशरा बीबी जा गिरफ़्तारी फौरन जारी कया। बुशरा बीबी अॼु बि पंहिंजे वकील मार्फत तिबी बुनियादनि ते हाज़िरी खां छूट ॾियण जी दरख़्वास्त जमा कराई हुई। अॻूणे आर्मी चीफ कमर जावेद बाजवा बुशरा बीबी जा लगायल इल्जाम रद्द करे छॾिया। संदसि वेझनि ज़रियनि जो चवणु आहे त जनरल रिटायर कमर जावेद बाजवा बुशरा बीबी जा लगायल इल्जाम बेबुनियाद करार ॾिना आहिनि। खेसि अहिड़े क़िस्म जो को बि फ़ोन न आयो हो। हू काबे में बीही करे साख ॾियण लाइ तयारु आहे। बुशरा बीबी जे इल्ज़ामनि खां पोइ पीटीआई जी ॿी सतह जी क़यादत बि परेशान आहे। संदन चवणु आहे त बुशरा बीबी सॼी महिनत ते पाणी फेरे छॾियो आहे। खैबर पख्तूनख्वा हुकूमत के तर्जमान बैरिस्टर सैफ बुशरा बीबी के लगायल इल्जामन के संदसि ज़ाती बयान करार ॾेई छॾियो। बैरिस्टर सैफ जो चवणु आहे त बुशरा बीबी जो ॾिनल बयान तरीक़े इंसाफ़ की पॉलिसी नाहे। पार्टी की पॉलिसी बाबत बयान सिर्फ़ पार्टी जो चेयरमैन जनरल सेक्रेटरी या तर्जमान ॾेई सघे थो। इस्लामाबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत खैबर पख्तूनख्वा के वडे वजीर अली अमीन गंडापुर के इस्लामाबाद के थाने M9 ते दाखिल कयल केस में इश्तिहारी करार ॾियण जो हुकुमनामो जारी करे छॾियो। दहशतगर्दी टोड़ अदालत के जज ताहिर अब्बास सुपरा हुकुमनामो जारी कयो। अदालती हुकुमनामे में चयो वियो आहे त अली अमीन गंडापुर के इश्तिहारी करार ॾियण बाद केस में नामज़द कयल ॿियनि जवाबदारनि खे अलॻि कयो वियो आहे। अदालती हुकुमनामे तहत जवाबदार राजा राशिद, वासिक कयूम, खुरम नवाज़, फैसल जावेद ऐं उमर तनवीर जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। पंजाब हुकूमत सूबे में 3 ॾींहनि लाइ कलम 144 लागू करे छॾियो। पंजाब में 23 खां 25 नवंबर ताईं एहतजाजी मुज़ाहिरनि, जलसनि, जुलूसनि, रैलियुनि ऐं धरड़नि ते पाबंदी। नोटिफिकेशन जारी। सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म शहबाज शरीफ पार्टी शोबे जे सुधारनि वारे हिकमत अमली ते अमल यकीनी बणाइण, सुधारा लागू करण ऐं मुख़्तलिफ़ इदारनि सां सरकार लाइ कमेटी क़ाइमु करण जी हिदायत करे छॾी।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ IT शोबे में सुधारनि जे जाइज़े बाबति इजलास। वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो IT शोबे में सुधारनि लाइ पेश कयल हिकमत अमली बहितर आहे, जंहिं ते अमल यकीनी बणायो वञे। अमन अमान जी बहाली में पुलिस जो अहम किरदार है। गरीब जी दाद रसी करण पुलिस जी जिम्मेवारी है। पुलिस एहलकार पंहिंजे रवैये सां अवाम में बेहतर मकाम हासिल कनि। वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नकवी जो इस्लामाबाद में नेशनल पुलिस अकेडमी में पासिंग आउट परेड के खिताब। नेशनल पुलिस फाउंडेशन के 25 करोड़ रुपया ॾियण जो ऐलान। सिंध हाई कोर्ट एमडीकेट पेपर लीक थियण वारे केस में दरख़्वास्त जी कॉपी PMDC खे फराहम करण जी हिदायत करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त PMDC अदालती हुकुम ते अमल न पई करे। अदालती फ़ैसिले मूजिब गुज़िरियल 2 सालनि वारा शागिर्द बि टेस्ट ॾेई सघनि था। दरख़्वास्त जो जवाब PMDC ॾेई सघे थी। क़ौमी सिलेक्शन कमेटी के मेंबर अजहर अली जी ज़िम्मेवारनि में बाद पाकिस्तान क्रिकेट टीम के अगूड़े कप्तान अजहर अली के पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की यूथ डेवलपमेंट जो सरबराह मुक़रर किया वियो। कंदकोट पेशो गोलाई खोसा बिरादरी जी बिंदरनि में झेड़ो। फारिग में एक ॼणो मारिजी पियो। एक ज़ख़्मी रिसालदार थाणे जद ॻोठ होरा खोसो में खोसा ऐं गोला बिरादरी जी बिंदरनि में पुरानी तकरार तां झेड़ो थी पियो। फारिग में आसिर गोलो मारिजी पियो ऐं संदसि भाउ साबिर ज़ख़्मी थी पियो। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। धुरिन में छिकताड़ वारी सूरत-ए-हाल। गंबट लग पुरानी तकरार तां बिंदुरनि में झेड़ो। फायरिंग में गोठाणो मारिजी वियो। लांडियो थाने जी हद ॻोठ कलब हुसैन जतोई में जतोई बिरादरी जे बिंदुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में मोहम्मद हनीफ जतोई मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त धुरिन में पुरानी तकरार तां झेड़े में गोठाणो क़तल थियो आहे। वधीक जांच कई पई वञे। गुडू थर्मल पावर हाउस में बिजली जूं तारूं चोरी कंदे बाहि लगड़ सबब सड़ी ज़ख़्मी थियल मुबीना चोर आशिक मलिक पर मुल्तान जी अस्पताल में दम ॾेई छॾियो। फौतियुनि जो अघु वधी 4 थी पियो। 6 ॾींहं अॻु गुडू थर्मल पावर हाउस में बिजली जूं तारूं चोरी कंदे 4 ॼणा मुबीना तौर सड़ी ज़ख़्मी थी पिया हुआ। टे ज़ख़्मी सैफुल्ला मलिक, अब्दुल सत्तार शहर ऐं सोहन मलिक अॻु ई फोत थी चुका। चंबर के गोठ छतन आरेसर में औरत मुबैना तौर फारूक हयाती जो अंत आणे छॾियो। 22 वरनि जी भारतीय ज़ाल सुरेश मेघवाड़ मुबैना तौर फारूक आपघात कयो। लाश अस्पताल मुंतकिल। घर भातिन में रोज राड़ो मतल। धटी टीवी नेटवर्क ऐं सोप मीडिया ग्रुप के सिर ते सहपी रवादारी वारी सिंध के सिर हेठ 1 डिसंबर ते क़ौमी ईद मल्हाइण लाइ रंगारंग तक़रीबन जो सिलसिलो जारी। सिंधी टोपी अजरक पटके ऐं ॿियनि सकाफ़ती शयुनि जी ख़रीदारी में वात 1 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइजो आहे।